दोस्तों, वणजारे जी डायरी जूं 13 क़िस्तूं आउं पहिरीं पेश करे चुको आहियां। वीडियो जूं 13 क़िस्तूं आहिनि, मगर मां उन जूं तक़रीबन 60 क़िस्तूं लिखी चुको आहियां। हाणे मां वीडियो जी 14 क़िस्त पेश करियां थो। हीअ ॻाल्हि उन्हनि ॾींहंनि जी आहे जॾहिं मूंखे KPTI मां फ़ारिग़ कयो वियो ऐं मूं वटि रोज़गार जो को बि ज़रियो कोन हो ऐं मूं इंडस एजुकेशन फाउंडेशन ऐं इंडस पब्लिशर जी ऑफिस सदर में खोली हुई। उते मुंहिंजो हिकिड़ो दुकानु अॻु में काफ़ी साल अॻु जो बुक थियल हो, जंहिंजी पोज़ीशन मूं उते वरिती वञी ऐं मूंखे उनजो किरायो ॾियणो कोन हो ऐं मूं सम्झो त शायदि आउं पब्लिकेशन जे बिज़नेस मां ऐं हिकु मैगज़ीन कढंदो हुउसि अंग्रेज़ीअ में, जंहिंजो मक़सदु हो त सिंध जा जेके मसइला आहिनि उहे अंग्रेज़ीअ जे अवाम ताईं, अंग्रेज़ी जे पढ़ंदड़ ताईं पहुचाए वञनि ऐं उहा मां 3 साल मैगज़ीन हलाई। मगर उन मैगज़ीन ऐं उन पब्लिशर्स जो जेको बिज़नेस हो उन मां मूंखे माली फ़ाइदो को बि कोन हूंदो हो, बसि रुॻो रूह जी सेटिस्फैक्शन हूंदी हुई जो लिखण पढ़ण जो कमु तमामु तेज़ थी वियो हो ऐं ॿियनि दोस्तनि जा किताब छपण ऐं उन्हनि जूं ट्रांसलेशन्स ॾिसण ऐं मैगज़ीन जे मवाद खे एडिट करण ऐं मैगज़ीन जे जेके रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जा इशूज़ हूंदा हुआ, सियासी ऐं अदबी, उन्हनि ते रोशनी विझण ऐं उन्हनि खे जेको आहे सो असां रेज़ कंदा हुआसीं त जीअं उहो मैगज़ीन में ॾेई सघिजे। पर बहरहाल मूंखे उन मां नुक़सानु ई थींदो हो, छो जो इश्तिहार एतिरा कोन मिलंदा हुआ ऐं एतिरो नाणो कोन हूंदो हो जो हर महीने छपे सघिजे। तक़रीबन हर महीने अधु पैसा मूंखे घरां ॾियणा पवंदा हुआ ऐं बाबा खे शाबस आहे जेको मूंखे हर महीने 20,000 रुपया ॾेई वेंदो हो या कंहिंजे हथां ॾियारे मोकिलींदो हो, जंहिंमां असांजो घरु हलंदो हो ऐं उहो नुक़सानु मां उन्हनि पैसनि मां भरींदो हुउसि। उन वक़्तु आउं कराचीअ में फ्लैट मां पंहिंजो वठी चुको हुउसि, तंहिंजे करे घर जो किरायो बि मूंखे ॾियणो कोन हूंदो हो। पर बहरहाल अख़राजात तमामु घणा हुआ, ॿार स्कूल वेंदा हुआ, अंग्रेज़ीअ जे स्कूलनि में यानी सिटी स्कूल में मुंहिंजो ॿारु पढ़ंदो हो त उन जी फीस ॻरी हूंदी हुई, उहा बि ॾियणी हूंदी हुई। पोइ मूं सोचियो त लिखण पढ़ण जो जेको सिलसिलो आहे उन मां को माली फ़ाइदो नथो थिए त को अहिड़ो हल्को या को अहिड़ो तरीक़ो अख़्तियार कजे जो लिखण पढ़ण मां को माली फ़ाइदो बि थिए। सो उन सिलसिले में पोइ मूं इहो सोचियो त छो न ड्रामनि जे तरफ़ वञिजे, जो ड्रामनि जा स्क्रिप्ट जेके लेखक लिखनि था उन्हनि खे कुझु माली फ़ाइदो थिए थो। त मूंखे ज़हन में हो त मां कोई ड्रामो लिखी वठां ऐं उन्हनि ॾींहंनि में हिकु कहाणी ज़हन में गर्दिश कंदी हुई। तमामु ई ॾिठो वञे त मुंहिंजी पंहिंजी कहाणी हुई, पर मां उन किरदार में उनखे ट्रांसफ़र कयो ऐं उन किरदार जी हिकु कहाणी मूं लिखी स्क्रिप्ट जी सूरत में। उन ड्रामे जो नालो चाहतूं हो ऐं उहो किरदारु अहिड़ो किरदारु हो जेको कंहिं अहिड़ी औरत सां इश्क में मुब्तला थी वञे थो जेका हुनजी धन शरीक भेण आहे ऐं उन फ़लसफ़े खे हू नथो मञे ऐं पंहिंजे माइटनि ऐं छोकिरीअ जे माइटनि सां बग़ावत करे, यानी छोकिरी पंहिंजे माइटनि सां बग़ावत थी करे ऐं मर्द पंहिंजे माइटनि सां बग़ावत थो करे ऐं हू ॿई कोर्ट में निकाह कनि था ऐं पोइ हू माइट हुननि जा मजबूर थी कोई अहिड़े क़िस्म जो दस्तावेज़ ॾेखारीनि था हिक ॿिए खे जंहिंमां साबित थिए थो त छोकिरी जेकॾहिं 10 दफ़ा खीरु पीए कंहिं माउ जो त पोइ उहा थियण शरीक भेण थिए थी, पर जेकॾहिं 1-2 दफ़ा पीए थी त पोइ उहा थियण शरीक भेण कोन थी थिए। तंहिंजे करे हुननि इन ॻाल्हि ते पोइ उहो राज़ी थिया ऐं पोइ उन मर्द ऐं हुन औरत जी हिकिड़ी फॉर्मल शादी बि हुननि कराई। त निकाह जे मथां निकाह थियो ऐं बहरहाल उहा शादी ॾाढी धूमधाम सां थिए थी ऐं तमामु घणो कोशिशि खां पोइ उन माण्हूअ जी उहा शादी जेका आहे उहा तय थी वञे थी ऐं हू शादी करे पंहिंजी ज़ाल खे वठी अचे थो घर ऐं हुननि जा माइट बि पोइ मजबूरन राज़ी थी वञनि था। पर इहो इश्क उन माण्हू खे नसीब नथो थिए जो जॾहिं हुननि जी शादी थिए थी त पहिरें ई महीने में
उहा छोकिरी प्रेग्नेंट थी वञे थी ऐं जॾहिं हूअ 7 महीननि जी प्रेग्नेंसीअ में हुजे थी त हुननि जो सुपर हाईवे ते हिकिड़ो एक्सीडेंट थी वञे थो ऐं उन एक्सीडेंट में छाकाणि जो छोकिरी उन कार मां किरी पए थी त उन छोकिरीअ जो देहांत थी वञे थो, उहो गुज़ारे वञे थी ऐं जेको छोकिरो आहे उहो दिमाग़ी तवाज़ुन पंहिंजो विञाए वेहे थो। इस्पताल में जॾहिं हू पहुचनि था त इस्पताल में डॉक्टर जॾहिं उन छोकिरे खे अची ॿुधाए थो त असां हुनखे कोन बचाए सघियासीं त हू छोकिरो सम्झे थो त शायदि हुनजे ॿार खे कोन बचाए सघिया, पर बेसिकली हुनजी औरत खे कोन बचाए सघिया हुआ ऐं हू एतिरो त जज़्बाती थी वञे थो जो हुन डॉक्टर खे गले खां वठी उछलाए थो जेको उते किरी पए थो ऐं उन ॾींहं खां वठी हुनजो दिमाग़ी तवाज़ुन एतिरो ख़राबु थियणु लॻे थो जो हुनखे कंहिं मेंटल हॉस्पिटल में दाख़िल कराइनि था, जिते हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं ख़ूबसीरत ऐं सुठे लहजे ऐं सुठे तबियत वारी जेका छोकिरी आहे, डॉक्टर आहे, उहा हुन जी तीमारदारी करे थी। पोइ इहो जेका कहाणी आहे उनजे पस मंज़र में मूं हिकिड़ो नावल बि लिखियो आहे, बदिलजंदड़ मौसम, जेको मुंहिंजी किताब हिकु कायर जो मौत में आहे ऐं इन इश्क जे पुठियां कई ॻाल्हियूं आहिनि जिन में मुंहिंजूं कुझु कहाणियूं आहिनि जिन में उन्हनि जूं अलामतूं आहिनि। हिकु कहाणी मुंहिंजी हिकु कायर जो मौत आहे, उन में बि उन इश्क जूं कुझु अलामतूं आहिनि ऐं उन शादी टुटण खां पोइ यानी उनजे गुज़ारे वञण खां पोइ, औरत जे गुज़ारे वञण खां पोइ मूं हिकु कहाणी लिखी हुई, सीगल जो मौत। त उन में बि उन किरदार जा जेके आहिनि से कुझु पस मंज़र आहिनि ऐं उन जा ओलड़ा उन कहाणीअ में उन किरदार जा मौजूदु आहिनि। वरी उहे साॻिया ओलड़ा हिन ड्रामे में बि 13 क़िस्तुनि जे ड्रामे में बि उभरनि था, छाकाणि जो उन्हनि ॾींहंनि में उहा जेका कहाणी हुई उहा मुंहिंजे ज़हन ते तारी हुई। बहरहाल मां इहो ड्रामो लिखी चुको हुउसि ऐं हाणे मुंहिंजो मक़सदु हो त मूंखे कुझु माली फ़ाइदो थिए, त उन्हनि ॾींहंनि में सिंध TV नओं अञा खुलियो पिए, छो जो KTN ते त वञणु मुश्किल हो, उते त कोई गुल हो जंहिंसां मिलणु ऐं जंहिंजी चमचागिरी करणु ॾाढो मुश्किल पियो लॻो। अली काज़ीअ जहिड़ो माण्हू उन सां मिलणु ॾुखियो हो, छो जो मूंखे लॻंदो हो त इहे जेके मालिक आहिनि उहे जॾहिं सहाफ़ी थियनि था त उहो हुननि जो सहाफ़ती जेको किरदारु आहे उहो जेन्युइन कोन हूंदो आहे, मगर हू मालिक हुजण जे करे सहाफ़ी थींदा आहिनि। पोइ उहो जो अली काज़ी बि उन्हनि मां हिकु हो। बहरहाल सिंध TV जो मालिक अब्दुल करीम राजपर हो, मगर उन सां मुंहिंजी दोस्ती त कान हुई, मगर उनजो भाउ मुंहिंजे ऑफिस में ईंदो हो, लियाकत राजपर। उहो हिकिड़ो तमामु ई जेन्युइन माण्हू हो, मगर हू मिडिल क्लास जो, बल्कि लोअर मिडिल क्लास जो माण्हू हो ऐं हू अब्दुल करीम राजपर जे स्टेशन ते यानी TV ते बि मुलाज़िम हो ऐं हू वीचारो बस में हलंदो हो ऐं हिकिड़ो तमामु ई सचो माण्हू हो। हुनजी ॻाल्हियुनि मां बि आउं ॾाढो मुस्तफ़ीद थींदो हुउसि। बहरहाल मूंखे ख़ुशी थी त मुंहिंजो हाणे हुनजो भाउ बि हिते आहे, कंहिं तरीक़े सां स्क्रिप्ट अब्दुल करीम राजपर ताईं पहुचायूं था। पोइ उन्हनि ॾींहंनि जे दौरान असांजो प्यारो दोस्त ऐं बहितरीनु राइटर ऐं बहितरीनु सहाफ़ी, जेको काफ़ी सालनि खां काविश मैगज़ीन जो एडिटर आहे ऐं हिकिड़ो तमामु उनजा कई किताब छपिया आहिनि ऐं तमामु सुठा किताब छपिया आहिनि, जेको आहे अनवर अबड़ो, उहो जेको आहे उन TV ते, सिंध TV ते स्क्रिप्ट एडिटर थियो। त मुंहिंजी थोरो दिलि वधी ऐं मूं अनवर खे चयो त यार हीउ ड्रामो आहे, मुंहिंजो हलणु आहे उते TV ते। हुन चयो का मसइलो ई कोन्हे, तव्हां स्क्रिप्ट खणी अचो। पोइ मां हुनखे स्क्रिप्ट ॾिनो, हुन स्क्रिप्ट पढ़ी, पोइ वरी अब्दुल करीम राजपर खे ॿुधायो त हीउ अमीर अबड़े जो स्क्रिप्ट पियो आहे, सुठो आहे, इहो हलंदो ड्रामो सुठो आहे। अब्दुल करीम राजपर हुन ते एग्री कयो। पोइ बहरहाल मुंहिंजा सिंध TV ते पंध थियणु लॻा। या पंहिंजे ऑफिस में त हूंदो हुउसि, पर सिंध TV जो बि चकर हणंदो हुउसि। पोइ जॾहिं आउं अनवर अबड़े सां मिलियुसि ऐं जॾहिं मूं हुनखे चयो त यार हाणे स्क्रिप्ट त अप्रूव थी वियो आहे, हाणे हिन जो को डायरेक्टर वग़ैरह ॾिसो, त हुन इहो डायरेक्टर जेको आहे सो कोई शराफ़त मीरजत हुननि मुक़ररु कयो ऐं उहो माण्हू जेको सही कोन हो, यानी हुनखे डायरेक्शन जी का ख़बर कान हुई ऐं हुनखे आर्ट कोन हो। यानी ज़ाहिर आहे त हिकिड़ो आर्ट आहे, परफॉर्मेंस जेको आहे, जेका परफॉर्मिंग आर्ट्स आहे, जेको हुनजो डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर, इहा हिकिड़ी ॿी दुनिया आहे। नावल लिखणु
जो त तेलुगु लेखक सां थिए थो, उहो लेखक ई सॼो हुनजो ज़िमेदार थी वञे थो। मगर प्रोडक्शन हिकिड़ो टीम वर्क आहे ऐं उन टीम वर्क में डायरेक्टर ई जेको आहे उहो विज़न रखंदो आहे। जीअं फारूक रिंद आहे, हिकिड़ो वॾो डायरेक्टर आहे। क्रिस्टोफर नॉलान आहे, जंहिं हींअर ओडेसी फिल्म ठाही आहे, दुनिया जो मशहूरु तरीन डायरेक्टर आहे ऐं जेके फिल्मूं ठाहे थो उहे बहितरीनु माना फिल्मूं अचनि पियूं। त ईअं दुनिया जा केतिरा ई वॾा वॾा डायरेक्टर आहिनि। त मूं बहरहाल कोशिशि कई त को सुठो डायरेक्टर मिले, पर हाणे टीवीअ वारनि जी मर्ज़ी आहे, सस्ता उन्हनि खे डायरेक्टर खपंदा, सुठो डायरेक्टर वधीक पैसा बि घुरे। बहरहाल मूं चयो जेको बि आहे मां ख़ुदि हुनखे कोशिशि कंदुसि त हुनजी शूटिंग करायां। पोइ मां अनवर उबड़े खे चयो त भला ठीकु आहे यार, हाणे भला डायरेक्टर बि भला जेको बि जॾो सॾो ॾियनि था, भला मुंहिंजी ज़रूरत हींअर आहे त मूंखे कुझु पैसो हुजे ऐं नुक़सान में बि वञा, हर महीने जो अगरि नुक़सान में मैगज़ीन थो हलायां। त उन पोइ अब्दुल करीम राजपर सां ॻाल्हायो ऐं अब्दुल करीम राजपर उनखे चयो त असां 3000 रुपया पर किस्त ते अमीर उबड़े खे ॾींदासीं, यानी 39,000 रुपया मुंहिंजो जेको आहे सो माना उजूरो मुक़ररु थियो ऐं उन मां हुन 5,000 रुपया एडवांस मूंखे ॾियारे मोकिलिया। उन सां साम्हूं खां मुलाक़ात त हिकु दफ़ा थी, वधीक त रुॻो मां अनवर उबड़े सां ई मिलंदो हुउसि। बहरहाल पोइ ड्रामे जी शूटिंग शुरू थी ऐं शूटिंग जे दौरान मूं इलाही माना हेल्प कई हुनजी। शराफ़त मीरजद जी पंहिंजे घर ते शूटिंग कराई, कुझु बंगला मेहरान यूनिवर्सिटीअ में शूटिंग थी, हुते जीअं मुंहिंजो हमज़ुल्फ़ मुमताज़ लांघा जेको हींअर कैनेडा में रहे थो ऐं हींअर लंडन आयल हो, उन ॿुधायो त उन में हुन एज़ अ लेक्चरर जेको आहे सो परफॉर्म कयो। ऐं उनखां सवाइ जेको आहे माना कई जॻहियुनि ते जिते बि मुंहिंजो वस पुॼियो थिए त मूं उन्हनि माण्हुनि खे चयो थे त साईं हिननि खे माना साइट ॾियो, कोई लोकेशन ॾियो त जीअं ड्रामो सही तरह सां ठही सघे। ऐं मां कोशिशि कंदो हुउसि त मां हुते मौजूदु बि हुजां शूटिंग जे दौरान। त उन में काफ़ी सुठा अदाकार बि हुआ, अनवर सोलंकी बि हो ऐं ॿिया बि सुठा अदाकार बि हुननि खया। ड्रामो हलियो ऐं उन सॼी दौरान पैसनि जी ॻाल्हि मूं कई कान। मूं चयो यार पैसा त मूंखे पाण ई ॾींदा, इहो असां लेखकनि ऐं अदीबनि जो इहो जेको रवैयो आहे की असां हिसास हूंदा आहियूं, असां चवंदा आहियूं त जंहिं वटि मुंहिंजा पैसा रहनि था उहो मूंखे पाण ई ॾींदो। आख़िर मुंहिंजो जेको उजूरो आहे उहो पाण ई घुराए अब्दुल करीम राजपर मूंखे ॾींदो। बहरहाल ड्रामे जी शूटिंग बि थी ऐं ड्रामो ऑनलाइन बि थी वियो ऐं पैसनि जी न हू ॻाल्हि करे न आउं ॻाल्हि करियां। नेठि काफ़ी महीननि खां पोइ आउं वियुसि उते, वरी इतफ़ाक़ सां हुनजे दौरान अनवर उबड़ो उतां हली वियो। मतिलबु हुन छॾे ॾिनो, ख़बर न छो छॾियईं, पर बहरहाल उहो स्क्रिप्ट एडिटर कोन रहियो। पोइ रहमतुल्ला मान्यूची आयो, ऐं रहमतुल्ला मान्यूची वटि घस कंदो हुउसि त उहो चवंदो साईं चए थो त हिनखे चयोसि हफ़्ते खां पोइ अचे। वरी आउं ईंदो हुउसि त चवंदो चयोसि त साईं आई कोन्हे। ऐं हिकिड़े ॾींहुं त हुन ॿुधायो त कोई बीमार हुननि जो कोई मुलाज़िम हो, उनखे पंहिंजे सिहत जे लाइ यानी ऑपरेशन जे लाइ कुझु पैसा खपिया थे, उनखे अब्दुल करीम राजपर हेल्प जे लाइ 25,000 रुपया ॾिना। ऐं उन ई ॾींहुं आउं हुयुसि त मूंखे उहो पैसा कोन ॾिनई। शायदि हुन सम्झो त जेको ख़ैरात करणु आहे उहो वधीक अहम आहे, मगर जंहिंजो कर्ज़ु आहे उहो ॾियणु वधीक अहम कोन्हे। बहरहाल मां ॾिठो त न मुंहिंजी इज़त नफ़्स हिते हली सघंदी, छो जो इज़त नफ़्स मजरूह पियो थियो बार बार पैसनि जे लाइ वञणु, ऐं न को जेको आहे सो ही इज़त सां मूंखे पैसा ॾींदो, ऐं न मूंखां इहा हरकत थींदी जो आउं इरिटेशन करियां या मुकालमा करियां, घणा वञी हरू भरू ख़राबु ॻाल्हायां या अख़बारुनि में लिखां या किथे वञी जेको आहे बयानु ॾियां। त मुंहिंजो हाणे हिन ॻाल्हि जे लाइ सभु कुझु करण जी ज़रूरत कान्हे। ज़िंदगी बहरहाल हलंदी रही। उन खां पोइ ज़िंदगी चेंज थी वई। ही त का 2001 जी ॻाल्हि आहे। वरी 2006 में मूं पाकिस्तान जेको आहे जापान इंटरनेशनल कोऑपरेशन एजेंसी जॉइन कई, ऐं उन खां पोइ एतिरा माली मसइला बि मूंसां न रहिया। उन में मुंहिंजी पघार $2,500 हूंदी हुई, अमेरिकन डॉलर, ऐं मूंखे इलाही सुठी नौकिरी मिली वई। अलाह जी महिरबानी सां ही इंडस पब्लिशर्स जो दुकान बि हलंदो रहियो, मगर आउं हुते जापान वारनि सां कमु कंदो हुउसि। जेको कराची जो K3 प्रोजेक्ट आहे उन में आउं उहो जैपनीज़ ठाहियो हो, ऐं उहा जेका जैपनीज़ जी टीम हुई उन में आउं जेको आहे सो जेके लोकल्स हुआ लोकल इंजीनियर्स में आउं मुख्य इंजीनियर हुयुसि, ऐं उन्हनि खे आउं हर शइ अंग्रेजीअ में
यानी सिंधीअ मां अंग्रेज़ी में ट्रांसलेट करे ॾींदो हुउसि या उर्दूअ मां या जेके डॉक्यूमेंट्स हूंदा हुआ उहे ट्रांसलेट करे ॾींदो हुउसि ऐं कोऑर्डिनेशन कंदो हुउसि, डेटा कलेक्ट कंदो हुउसि ऐं इंजीनियरिंग जा कुझु सॉल्यूशन्स ॻोल्हे ॾींदो हुउसि। त बहरहाल 2 साल हुननि सां मुंहिंजो इहो सिलसिलो रहियो ऐं मूंखे पोइ उतां हिते UK में हिकिड़ी आयल हुई इमिग्रेशन जी स्कीम HSMP हायर स्किल्ड माइग्रेशन प्रोग्राम, उन में मूं अप्लाई कयो ऐं मुंहिंजी जेका पघार हुई उहा थोरो घणो मैच पे थी उन्हनि जी रिक्वायरमेंट मुताबिक़ ऐं उहा HSMP जे लाइ मुंहिंजी इमिग्रेशन थी वई। बहरहाल इमिग्रेशन जो प्रोसेस अलॻि आहे ऐं इमिग्रेशन कीअं थींदी आहे, उन जा कहिड़ा कहिड़ा लवाज़मात आहिनि ऐं अॼुकल्ह कीअं पई थिए उन ते को अलॻि मां वीडियो कंदुसि। पर हीअ मां हींअर सिंध TV जी कहाणी ॿुधाइण थो चाहियां। त हिते जॾहिं हिते आए बि हाणे मूंखे 16 साल थी विया आहिनि लंडन में ऐं हिते अचण खां पोइ इंसान जी ज़िंदगी तब्दील थी आहे। हिकिड़ो दफ़ो चई सघिजे थो त सिंध जे लाइ हाणे आउं हिकिड़ो परॾेही आहियां, हिकिड़ो मुसाफ़िर आहियां। ऐं सिंध में विञंदो रहां थो, मुंहिंजा स्कूल हलनि था, मुंहिंजा माइट आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजी रूह जूं कई हुते गंढियूं आहिनि ऐं जेको आहे सो कनेक्शन रहे थो। मगर फिज़िकली आउं 16 सालनि खां हिते लंडन में रहां थो ऐं हिते वरी जेके दोस्त लंडन मां ईंदा आहिनि, मतिलबु सिंध मां ईंदा आहिनि, त उहे असांजे लाइ महिमान आहिनि ऐं असांजे लाइ माना असां चाहींदा आहियूं त उन्हनि खे कंहिं तरह सां मोहबत ॾिजे ऐं जेतिरो थी सघे ओतिरो उन्हनि जी ख़िदमत कजे जेतिरो असांखां पुॼे थो। त इहे तरीक़े सां ही माण्हू बि जेके आहिनि उहे हाणे लंडन ईअं ईंदा आहिनि जीअं घुमण वेंदा आहिनि वॾा वॾा माण्हू। हाणे त कई चैनल खुली विया आहिनि, धरती TV आहे, मेराण TV आहे, मेराण TV जो साईं बि चईंदो रहंदो आहे, साईं गुलाम नबी साहब मोराई साहब। अहिड़ी तरह सां सिंध TV जो जेको मालिक आहे अब्दुल करीम राजपर, उहो बि 2 साल ते हिते लंडन ईंदो आहे। पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलंदो आहे, मुख़्तलिफ़ माण्हू हुनजी दावत कंदा आहिनि। बहरहाल मुंहिंजो त हुन सां को घणो मुलाक़ात या तइल्लुक़ु न रहियो आहे, मगर मुंहिंजे साहुरनि मां कंहिं दावत में अब्दुल करीम राजपर मौजूदु हो ऐं उहो ड्रामो मुंहिंजी जेका साली आहे डॉक्टर फरीदा मेतलो, उन जे बारे में डॉक्टर अब्दुल करीम राजपर खां उन दावत जे दौरान पुछियो। उनखे चयईं त साईं उहो मुंहिंजो भेणियो बि सिंध TV ते ड्रामा लिखंदो आहे ऐं तव्हां हुनखे सुञाणो, जेको आहे अमीर अबड़ो। त अब्दुल करीम राजपर हुनखे चयो त कहिड़ो अमीर अबड़ो, मां त हुनखे कोन सुञाणा, लिखंदो हूंदो ड्रामा, मूंखे त ख़बर कान्हे, मां हर लेखक खे थोरी सुञाणा थो। त बहरहाल मूंखे इन ॻाल्हि जो अफ़सोस थियो त हिकु त ड्रामो मूं पेश कयो ऐं मां उन्हनि ॾींहंनि में अख़बारुनि में कालम लिखंदो हुउसि, मुंहिंजा कुझु किताब पब्लिश थियल आहे ऐं साईं मुंहिंजी उहा इज़त न कई। ठीकु आहे, बहरहाल मां त उन ॻाल्हि खे विसारे छॾियो, पर इहो तरीक़ो इंसान खे हुनजो स्टेटस जेको आहे उहो थो ॿुधाए कि जंहिं माण्हूअ जो कोई सोशल या वेल्थ जो स्टेटस वधी थो वञे, जेको हू पाण ई पंहिंजो वधाए थो। हिकिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो स्टेटस ख़ुदि वधाइनि था ऐं हिकिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो कमु कंदा रहनि था ऐं उन्हनि जी इंसाननि जे ज़हन में इज़त हूंदी आहे। त मां इहो अक्सर चयो आहे, जेको बर्टन रसल जो कौल बि आहे, त इंसान जी हैसियत उहा आहे जेका हिकिड़ो आम माण्हू हुन जे ग़ैर मौजूदगीअ में हुन जे बारे में सोचे थो, चाहे लेखक हुजे, मुसविर हुजे, मूसीकार हुजे, ॻाइणो हुजे। त इहो ऐं इहा शोहरत जेका आहे उहा हिकिड़ो तजरीजी आहे, इहा का हक़ीक़ी न आहे, इहा हिकिड़ी सोच आहे। इनखे हथु नथो लाहे सघिजे, इनखे छुई नथो सघिजे। ऐं जेकॾहिं कोई माण्हू सुञाणप खां इनकार करे थो त उन सां हुन जी जेका आहे का हैसियत किरी कोन थी पवे, पर ॾुख ज़रूरु थिए थो। त इन शोहरत जे तजरीदी हुजण जे करे मूं इलाही भोॻियो आहे कि कई माण्हू मुंहिंजी शिनाख़्त खे मञण खां इनकार कंदा आहिनि ऐं जेको इल्मु आउं पेश कंदो आहियां उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त हीउ इल्मु वाक़ई हिकिड़ो ज़ख़ीरो आहे, मगर उन जे बावजूद बि हू चाहींदा आहिनि त हीउ माण्हू अॻियां न अचे, छाकाणि जो जे हू अॻियां ईंदो
त हुननि जो जेको मसनूई सोशल स्टेटस आहे उहो किरी पवंदो। त बहरहाल इन करे आऊं पंहिंजे ई ज़िंदगीअ में महव रहां थो ऐं ही वीडियोज़ बि शायदि आऊं इन करे ई भरियां थो त जीअं इहे जेको पंहिंजे अंदरि जो जेका ओभर आहे उहा ॿाहिरि निकिरी सघे। त असांजो जेको लिखणु पढ़णु आहे उहो रूह जी तकमील जे लाइ आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त उन सां माण्हूअ जो हिकिड़ो शख़्सी इमेज पैदा थिए थो, उहो असांजे कंट्रोल में न आहे। दोस्तो, ही मुंहिंजो किताबु लैंड ऑफ मिडनाइट सन आहे, जेको अमेज़न ते अवेलेबल आहे। तव्हां अमेज़न ते वञी इहो किताबु सर्च करे ख़रीद करे सघो था। ही नॉर्वे जे बारे में आहे। महिरबानी।